जो लतीफ़ाबाद में हादसो थियो आहे उनमें तक़रीबन अवाम जा माण्हू न असांजा पंहिंजा लाइनमैन बि शहीद थिया आहिनि। असांखे दिली दुख बि उन्हनि जो अफ़सोस बि आहे ऐं जेके शहीद थिया आहिनि उन्हनि चेयरमैन सब डिवीज़न सिजावल शेर जमा सेतो साहब, असांजा दोस्त तालिब सेतो साहब ऐं हिते कई आयल अॼु असां जेको हिते गॾु थिया आहियूं उन जो महज़ इहो ई कारण आहे। पहिरीं इहो नुक़्तो आहे त असां पंहिंजी सेफ्टी करियूं ऐं उन सां गॾोगॾु आवाम जी सेफ्टी करियूं। छो जेतिरियूं असांखे पंहिंजूं ज़िंदगियूं अज़ीज़ आहिनि ओतिरो ई असांखे आवाम जूं ज़िंदगियूं अज़ीज़ हुअणु घुरिजनि। फैसलाबाद में सानियो थियो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ईद जे ॿिए ॾींहं ते थियो ऐं उन में असांजा बि ॿ लाइनमैन शहीद थिया आहिनि, ॿ ज़ख़्मी थिया आहिनि। इहा बि सभिनी खे ख़बर हूंदी त ईद जे ॿिए ॾींहुं मोकल हुई ऐं उन्हनि जा बि बचा ॿार घर हुआ पर उहे पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया हुआ ऐं उन्हनि शहादत माणी ऐं उन सां गॾोगॾु 8-9 माण्हू पब्लिक उहे बि शहीद थी विया। हाणे ॾिसो हुन में कोन थींदियूं 10-20 माण्हू मरी वञनि था, जहाज़ एक्सीडेंट जहाज़ किरनि था ऐं लांचूं कल्टी थींदियूं, ॿेड़ियूं हींअर किंजर में ॿेड़ी कल्टी थी जो 12 माण्हू मरी विया। इहे सभु कुदरती